अस्सलाम वालेकुम, माया सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थाट्स बेसिक मैथमेटिक्स से क्लासेस जो सिलसिलो जारी है। हिन वीडियो लेक्चर के अंदर असीं पढ़ंदासीं परसेंटेज के असां बेसिक लेवल ते समझण जी कोशिश कंदासीं। नंढा नंढा उन जा स्टेप्स कंदासीं त जीअं असां परसेंटेज के बुनियाद खां वठी सही नमूने अंडरस्टैंड कयूं ऐं अॻिते हली करे असांखे परसेंटेज जीअं परेशान न करे असां परसेंटेज के परेशान कयूं। परसेंटेज लफ़्ज़ ॿिनि लफ़्ज़नि में वरितल आहे, पर ऐं सेंट। पर जी माना है आउट ऑफ, सेंट मीन्स 100। हाँ सेंट जो लफ़्ज़ है इहो लातिनी ॿोलीअ जो लफ़्ज़ है जो लैटिन लैंग्वेज में वरतो वियो है। हिन जी माना है 100 मां। हाँ 100 मां छा मुराद है असां उनखे सम्झण जी कोशिश कंदासीं। परसेंटेज जो कॉन्सेप्ट है जीअं हिकिड़ो उन जो लफ़्ज़ है 100 मां, यानी टोटल नंबर हिकिड़ो 100 आहे, उन मां परसेंट के असांखे वधीक इलोबरेट करणो है। वो तो काफ़ी एक्सपर्ट ज़बरदस्त तरीके से परसेंटेज समझाए सघनि था। मां पंहिंजे तरफ़ां की नई कोशिश कंदुसि त परसेंटेज मीन्स आउट ऑफ 100, यानी कोई भी नंबर हुजे या ईअं खणी चऊं त 100 नंबर है टोटल हिकिड़ो, उन में कोई कम असांखे करणो आहे। मिसाल हिकिड़े ग्राउंड में 100 कुर्सियूं पयूं आहिनि। हाँ उन 100 मां आउट ऑफ 100 असां परसेंट लफ़्ज़ की माना भी पढ़ीसीं त 100 मां एक ग्राउंड में 100 कुर्सियों पयूं आहिनि, उन में कोई 3 कुर्सियों खणी तो वने, यानी घणा परसेंट कुर्सियों खणी वियो, 3% खणी वियो, यानी आउट ऑफ 100 में असांखे घणियूं खणी वियो, 3%। जीअं हिकिड़ी पोलियो जी टीम है 100 घरनि ते उहा विज़िट करे थी, उन में 70 घर उहा विज़िट करे थी वने, यानी उन घणा परसेंट घर विज़िट कया, 70% घर विज़िट कया। हाँ इहो छा हुयो, आउट ऑफ 100, यानी परसेंटेज के अंदर छा हुयो त आउट ऑफ 100, यानी 100 मां। इन कॉन्सेप्ट के तव्हां सम्झण जी थोड़ी कोशिश कंदव आउट ऑफ 100 वारे के। ओके, हाँ परसेंटेज असांखे अॻिते कीअं प्रॉब्लम कंदी आहे जॾहिं टोटल नंबर 100 न हुजे। जीअं सर तव्हां चयो त 100 कुर्सियूं ग्राउंड में मौजूदु हुजनि, उतां को 3 खणी वञे त 3% उहो कुर्सियूं खणी विया, 70 बाक़ी पयूं आहिनि। पर इते कुर्सियूं 50 हुजनि त पोइ असां कीअं सर असां माना हिसाब करण खां सवाइ इन जो अंदाज़ो लगाए सघूं था। उन जो सिंपल मेथड आहे, कॉन्सेप्ट ते मतिलबु वधीक फोकस कंदासीं असां। हाणे 50 असांजो हिते 100% आहे, यानी 50 असांजो माना ईअं सम्झो त 100 जी शक्ल में आहे। 25 कुर्सियूं खणी विया आहिनि, यानी घणियूं खणी विया आहिनि, 50% खणी विया आहिनि। छो त 50 अगरि 100 आहे त उनजो 50% घणो थींदो, 25 थींदियूं। त 25 कुर्सियूं अगरि को खणी थो वञे त यानी 50% चेयर्स उहो त असांजे ग्राउंड में खणी चुको आहे। सो सिंपल कॉन्सेप्ट असांखे छा आहे, परसेंट, यानी आउट ऑफ 100 100 मां हर एक शइ खे 100 जी नज़र सां ॾिसणो आहे। पोइ उहो हिसाब में हूंदो या ईअं डेली लाइफ में को तव्हांखे एग्जाम्पल मिले, या अञा भी असां अॻिते वञूं था परसेंटेज के सम्झण जे लाइ। मिसाल हिकिड़ो कंपनी तव्हांखे कोई भी कमु ॾिए थी त बाबा हिकिड़ा तव्हांखे 100 पेजिस लिखणा आहिनि। हाँ 100 में तव्हां 3 पेजिस लिखी वेंदो त नेक्स्ट डे ते जे तव्हांखे रिपोर्ट करणो हूंदो त मां सर 100 पेज तव्हां ॾिना, उन मां 3 मां करे वियुमि। न, इनखे परसेंटेज जी लैंग्वेज में ॿुधाईंदासीं। असां 3% सर तव्हांजो कमु करे छॾियो आहे, बाक़ी 70% बचे थो। हाणे उहा ई कंपनी अगरि असांखे 100 पेज नथी ॾे, 500 पेज थी ॾे, त हाणे असांखे वरी उहो 100 500 खे सम्झणो आहे। अगरि उन में तव्हां 250 करे वञो था त यानी तव्हां घणो कमु करे चुका आहियो, उन कंपनी जो 50% कमु करे चुका आहियो। इन जा अॻिते फार्मूला आहिनि, नंढा नंढा मेथड्स आहिनि, उहो ज़रूरु सम्झंदासीं। पर काथे काथे टेस्ट में तव्हांखे एप्रोप्रिएट हिकिड़ो नंढो तव्हांखे धुको बि हणणो हूंदो आहे। जे हिकिड़ो ऑप्शन मिले, तव्हांखे नंढो मिसाल ॾियां त 80 किताब पिया आहिनि, उन मां 35 किताब को चोराए वियो आहे। हाणे असां उनखे कीअं ॿुधाईंदासीं त केतिरा परसेंट किताब असांजा चोरी थी चुका आहिनि। हाणे असां हिते अंदाज़ो लॻाईंदासीं त 80 जो 50% छा थींदो, 40। हाणे किताब घणा जेको आहे चोराइजी विया आहिनि, 35, यानी हाणे 40 to 50 हूंदो असांजो। आई थिंक सो 40 to 50 हूंदो। हाणे असांखे ऑप्शन में मिलियल आहे 45%, 80%, 70%। हाणे तव्हां कंहिंखे टिक कंदव, डेफिनेटली 45% खे टिक कंदव। छाजे करे त असांखे ख़बर आहे त 80 जो 50% 40 थींदो आहे, ऐं किताब घणा चोरी थी विया आहिनि, 35 थी विया आहिनि। सो अहिड़े तरीक़े सां परसेंटेज जो बुनियादी कॉन्सेप्ट सम्झणु इलाही ज़रूरी आहे असांजे लाइ। हाणे असां क्लियर करे वियासीं त पर जी माना छा आहे, सेंट जी माना छा आहे, 100 मां जी माना छा आहे, हिन जो कॉन्सेप्ट क्लियर करे वियासीं। उन खां पोइ कॉन्सेप्ट जे अंदरि असां इहो पढ़ियोसीं त काई बि शइ जॾहिं टोटल हूंदी आहे त असां कीअं अंदाज़ो लॻाईंदासीं, यानी 100 मां काई बि शइ 3 शयूं वञनि थियूं त असांजो 3% थी वेंदो। पर जॾहिं को अदर नंबर हूंदो आहे त असां फ़र्ज़ु कयूं हाणे असांजो हिते 100% छा आहे, 50 आहे। अगरि हिन मां 25 कुर्सियूं को खणे थो या 25 शयूं को हिन मां चोराए थो वञे या गुम थियूं थी वञनि, त यानी इहे असांजो हिते छा थींदो, 50% थींदो। छो त 100% असांजो 50 आहे हिते।
सो अहिड़े तरीक़े सां असांजा हिते अदर्स में नंबर्स चेंज थींदा आहिनि, असां उनखे हिकिड़ो नंढो फार्मूला आहिनि अॻिते असां उन्हनि खे सिखंदासीं बुनियादी तरीक़े सां, पर मेजर इन जो कॉन्सेप्ट इहो आहे, इहो ज़हन में रखिणो आहे। पोइ परसेंटेज फाइनेंशियल एस्पेक्ट सां बि कमु ईंदी आहे, डिस्काउंट मिलंदो आहे, प्रॉफिट मिलंदो आहे, लॉस मिलंदो आहे, ऐं एवरीडे लाइफ में हिन जो इलाही किरदारु आहे। मां गारंटी सां थो चवां, अगरि तव्हां परसेंटेज जो कॉन्सेप्ट क्लियर करे उन हिकिड़ो दफ़ो बुनियादी तरीक़े सां, तव्हांखे हिननि जा फार्मूला रटण जी कॾहिं बि ज़रूरत न पवंदी त प्रॉफिट जो फार्मूलो छा आहे, लॉस जो फार्मूलो छा आहे, डिस्काउंट जो फार्मूलो छा आहे, कहिड़ी शइ कंहिं कटणी आहे, तव्हांखे हिन जो टेंशन ई न खणो, सिर्फ़ु हुन जो हिकिड़ो दफ़ो कॉन्सेप्ट तव्हांजो क्लियर हुजे त। असां अॻिते ॾिसंदासीं त जेका सैम्पल आहे परसेंटेज जी, उहा हीअ सैम्पल आहे, तव्हांजे साम्हूं हीअ सैम्पल इस्तेमालु कई वेंदी आहे। अगरि मां चवां थो 30% त 30% जी हीअ जेको आहे सो असांजी सैम्पल आहे, या 30% खे असां हीअं बि लिखी सघूं था 30%, यानी असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था सिंपली। एंड यू नो दैट त असांजो परसेंटेज यानी बेसिक क्लासिस आहिनि, त असां परसेंटेज जे हिन वीडियो में फर्दर छा सिखंदासीं त परसेंटेज में कोई असांखे अंग मिलियल हूंदो, उनखे असां फ्रैक्शन ऐं डेसिमल में कीअं कन्वर्ट कंदासीं, इहो हिन वीडियो जे अंदरि सिखंदासीं। ॿियो नंबर असां हिन में सिखंदासीं अगरि को डेसिमल फ्रैक्शन मिलियल आहे उनखे कीअं परसेंट में कन्वर्ट कंदासीं। ॿियो असां सिखंदासीं त कॉमन फ्रैक्शन मिलियल आहे उनखे असां कीअं परसेंटेज में तब्दील कंदासीं। सो नंढा नंढा कॉन्सेप्ट असां हिन वीडियो जे अंदरि क्लियर कंदासीं। अॻिते वधण खां अॻु में असां हिकु नंढी शइ सिखंदासीं त जेका अपान हूंदी आहे, यानी कंहिं बि मिसाल हिकिड़ो 1/2 हूंदो आहे, त हिन जो मतिलबु छा हूंदो आहे 1/2, यानी अपान खे असां डिवाइड तौर बि लिखी सघूं था। इहो असांजे बेसिक क्लासिस में डिस्कस्ड आहे ऑलरेडी। अगरि तव्हांखे हिन में काई बि कंफ्यूजन थिए त तव्हां ही क्लास शुरू खां ॾिसंदव या उहे कुझु स्पेसिफिक क्लासिस आहिनि उनखे विज़िट करे वठंदव। जी हाणे असांजो पहिरियों कॉन्सेप्ट आहे त परसेंट मिलियल आहे, असां उनखे कॉमन फ्रैक्शन में तब्दील कंदासीं, पोइ डेसिमल में तब्दील कंदासीं। हाणे कॉमन फ्रैक्शन में कीअं तब्दील कंदासीं असां, यानी 15 लिखंदासीं, पर अपान बि लिखी सघिबो आहे उनखे, पर लिखंदासीं यानी अपान ॾींदासीं, पोइ सेंट यानी 100 लिखंदासीं, 15% थी वियो। ऐं असां कल्ह वारे वीडियो में सिखी आयासीं त जॾहिं कंहिं बि अंग सां 10 वारो काई बि अंग जेको आहे डिवाइड थियल हुजे त उनजी पॉइंट बैकवर्ड वेंदी आहे, यानी हाणे 15/100 आहे। जीअं मां ही तव्हांखे सम्झायमि त अपान असां वंड में लिखी सघंदा आहियूं, यानी 15/100, यानी हिते कोई बि अंगो ख़ाली हूंदो आहे त उनजी अॻियां पॉइंट अंडरस्टूड हूंदी आहे। हिकिड़ो 0 कटियोसीं, पॉइंट पोइ ते कईसीं, ॿियो 0 कटियोसीं, पॉइंट पोइ ते कईसीं, हाणे छा थियो 0.15, हे असांजो जवाबु आहे 0.15। हाणे असांजो ॿियो नंबर जेको एग्ज़ाम्पल आहे उहो ई आहे त डेसिमल मिलियल हूंदो असांखे, उनखे परसेंट में तब्दील करिणो आहे असांखे। हाणे कीअं कंदासीं, असांखे ख़बर आहे त जॾहिं डेसिमल फ्रैक्शन मिले त आम अणपुर में कीअं तब्दील कंदा आहियूं, अपान ॾींदा आहियूं, पॉइंट कटे 1 ॾींदासीं, जेतिरा अंग आहिनि पोइ हिते 0 ॾींदासीं, यानी 50/100 थींदो। यानी ॾिसो असां छा पिया कयूं, परसेंट पिया लिखूं, यानी असां हिनखे परसेंट वारी निशानी में तब्दील कंदासीं, यानी हे थी वेंदो 50%। छो त अपान में 100 आहे, आउट ऑफ 100 आहे, त असां हिन जे करे हिन कंदासीं 50%, यानी असां डेसिमल मां परसेंटेज में कन्वर्ट करणु सम्झी वियासीं। हाणे असां सिखंदासीं त कॉमन फ्रैक्शन मां परसेंटेज में कीअं कन्वर्ट कयूं। यानी हाणे हिनखे अपान में त 100 कोन्हे, यानी हिकिड़ो हे कंप्लीट कोन ठहियल आहे, त माना हिनखे 3% कयूं, अपान में 3 हुजेसि। हाणे हिनखे अदर हिकिड़ो नंबर मिलियल आहे जेको 100 न आहे। हिन कंडीशन में हाणे तव्हांखे तवजह ॾियणी पवंदी त जॾहिं असांखे कोई अहिड़ो आम अणपुर परसेंटेज में कन्वर्ट करिणो आहे ऐं जंहिंजो डेनोमिनेटर 100 न आहे, ॿियो को अंग आहे, पोइ असां हुन सां मल्टीप्लाई 100 कंदासीं। सिंपली असां हिनखे अहिड़े तरीक़े सां परसेंटेज में कन्वर्ट करणु वेंदासीं। अॻिते रिड्यूस थिए थो, असां रिड्यूस कंदासीं, 1 5 50, 2 50, 10, 0 अॻिते खणी वेंदासीं। हाणे ही वधीक रिड्यूस नथो थिए, ही हिन तरफ़ रिड्यूस नथो थिए, इन करे असां छा कंदासीं 3×60, यानी असांजो ही 60% आहे। बेसिक क्लासिस जे अंदरि असांजी रिड्यूसिंग ते हिकिड़ो अलॻि सां वीडियो ठहियल आहे, उहो बि तव्हां ॾिसंदव अगरि तव्हांखे हिन रिड्यूसिंग ऐं मल्टीप्लिकेशन में कोई बि क्यूरी आहे त। हीअ कुझु बेसिक परसेंटेज जूं शयूं जेके स्टडी कयूंसीं, हाणे होमवर्क तव्हांजी स्क्रीन ते आहे, इनखे सुठे नमूने सॉल्व कंदव ऐं इंशाल्लाह वरी परसेंटेज खे वधीक सम्झंदासीं ऐं पढ़ंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।